मोज़िज़ नाज़रीन, सिंध वीएन टीवी तां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फ़नकारो। सिंध जाग्राफियाई लिहाज़ खां मुख़्तलिफ़ तबई भाङनि में विरहायल आहे, जिन में हिकु तरफ़ जाबलू सिलसिला जिन खे आम तौर कोस्तान सॾियो वेंदो आहे, त ॿिए तरफ़ ज़रख़ेज़ मैदान, त टे तरफ़ वरी रेगिस्तानी वारियासा इलाइक़ा मौजूदु आहिनि। जीअं त सिंध वीएन टीवी जे मक़सदनि में सिंध बाबति जाग्राफियाई, तारीख़ी ऐं तहक़ीक़ाती मालूमात फ़राहम करणु शामिलु आहे। इन करे अॼु जे हिन प्रोग्राम में सिंध जे कोस्तान जे बारे में ॼाण फ़राहम करण जी कोशिशि कजे थी। तव्हांखे जेकॾहिं हीउ प्रोग्राम पसंदि अचे त सिंध विज़न टीवी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, त जीअं हीउ ॼाण जो सिलसिलो अॻिते क़ाइमु रही सघे। महिरबानी। सिंध जो कोस्तानी इलाइक़ो दादू, ॼामशोरो, कंबर, शादात कोट, ठट्टो, मलीर, सखर, खैरपुर ऐं मिठी ज़िलनि जे किन हिस्सनि ते मुश्तमिल आहे। हीउ इलाइक़ो सिंधू नदी जे ओलह में खीरथर जबल ऐं उन जे मुख़्तलिफ़ छाड़नि ते मुश्तमिल आहे। जुंगशाही, झिमपीर, कोटड़ी, सन, आमरी ऐं लकी वारा माग छप्पर कोस्तान जे उभरंदे किनार सां आहिनि। सिंध में खीरथर जो सिलसिलो 400 किलोमीटरनि ताईं हले थो, जेको सिंध जी ओलह में ॼण त बलोचिस्तान ऐं सिंध जे विच में सरहद ठाहियो बीठो आहे। उनखां सवाइ सरसब्ज़ मैदानी इलाइक़ो बि हिन जाबलू सिलसिले जे ओभर में सिंधू नदी जे ॿिन्ही किनारनि सां मौजूदु आहे। सिंध जे ओभर में हिंदुस्तान जी सरहद सां वरी रेगिस्तान ऐं ॾखण ओभर में कच्छ जो ऋण आहे। सिंध जे ॾखण में अरबी समुंड जो साहिली इलाइक़ो आहे। सिंध जो कोस्तान मुख़्तलिफ़ भाङनि जी सूरत में पखिड़ियल आहे। सिंध जे हदनि अंदरि खीरथर जी पंहिंजी डेघ उत्तर खां ॾखण तरफ़ में अटकल 250 किलोमीटर आहे। हूअं खीरथर सिलसिलो बलोचिस्तान में खुज़दार ताईं पखिड़ियल आहे, जिते सुलेमान जबल जो सिलसिलो ख़तमु थिए थो। उतां खीरथर जो सिलसिलो दीवार वांगुरु बीठल नज़र अचे थो। उन कुदरती दीवार जी सरासरी ऊचाई 5000 फुटनि खां 7112 फुट आहे। पर सिंध में आम तौर कुते जी कबर वारी चोटी खे ऊचे में ऊची चोटी सम्झो वञे थो, जेका 6877 फुट ऊची आहे, जिते हिन वक़्तु गोरख जबल नाले तफ़रीही माॻ पिणु तमीर थी रहियो आहे। कोस्तान जो हीउ सिलसिलो शहदाद कोट, कंबर, दादू समेत खैरपुर, नाथनशाह, जोही ऐं सेवण तलकनि ते मुश्तमिल आहे, जेको बलोचिस्तान जे जबलनि सां लाॻू सिंध जो उलहंदो भाङो आहे। सिंध जे इन उलहंदे कोस्तान खे बि वरी ॿिनि हिसनि में विरहाए सघिजे थो। हिकु उत्तर कोस्तान, जंहिंमें शादात कोट जे कुब्बो सईद ख़ान जे वेझो खां शुरू थिए थो ऐं जोही ताईं वारो इलाइक़ो अची वञे थो। ॿियो ॾखण कोस्तान, जेको लकी खां कराची ताईं हलियो वञे थो, जंहिंमें रनीकोट, सन, मांझंद, उनड़पुर, मंज़ूराबाद, ॼामशोरो, कोटड़ी, पीशवारी वाट, थाणू बूला खान, थाणू आरब खान, थाणू अहमद खान, करचात, तौंग, सरी, नूरी आबाद, झिमपीर, ठट्टो ऐं कराची जो मलीर वारो इलाइक़ो अची वञे थो।
कोस्तान जे हिन जाबलू सिलसिलनि में केतिरियूं ई नयूं वही उतां जे माथिरियुनि खे आबाद कनि थियूं। अहिड़ियुनि नयनि में गाज नए ख़ासि करे अहमियत वारी आहे। उनखां सवाइ खींजी, सीता, मज़ाराणी, ऊनहाड़, थरड़ी, दिलां, पूरी, नरी, अंगई, नेंग, लूणी, ॿधणी, बारण, मथराणी, ॾेसोई, कलू खूहर, खुदेजी, मोल, थधो, कोनकर, मलीर, प्यारी, हब, पटियाणी, लंघेजी ऐं चरंदो वग़ैरह अहम आहिनि। जॾहिं खीरथर ते मींहुं वसंदो आहे त इहे नयूं टिमटार थी वहंदियूं आहिनि ऐं कोस्तान जे वादियुनि खे सैराब कंदियूं सिंधु दरिया में छोड़ कंदियूं आहिनि। उनखां सवाइ सिंध में कोस्तान जा के जाबलू सिलसिला इन सिलसिले खां बि अलॻि आहिनि, जिन में कारूंझर जबल जूं 109 टकरियूं, रोहड़ी वारियूं टकरियूं ऐं गंजो टकर जंहिं ते हैदराबाद जो शहर ठहियलु आहे शामिल आहिनि। पर इहे सिलसिला एराज़ी जे लिहाज़ खां मथे ज़िक्र कयल सिलसिलनि खां नंढा आहिनि, पर तारीख़ी हैसियत में वॾी अहमियत रखनि था। जिन ॻाल्हियुनि जो ज़िक्र एतिरो तफ़सीली आहे जो उन्हनि खे अॻिते हली मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में बयानु कबो। तव्हांखे ही मालूमात कीअं लॻी, इन बाबति पंहिंजी राय ऐं यूट्यूब ते सिंध विज़न TV खे सब्सक्राइब करणु न विसारींदा त महिरबानी। सदाईं गॾु।